अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं ताहिर अली आराई ऐं ममता मुलाई जे बारे में। त ममता मुलाई हिकु बयानु ॾिनो आहे ताहिर अली आराई जेको कल्ह हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो। त ताहिर अली आराई सिंध टीवीअ जो अॻूणो प्रोग्राम मैनेजर, हुन खां अलावा हिन केतिरा ई सॉन्ग्स, हुन खां अलावा ड्रामा डायरेक्ट कया जंहिंमें तव्हांखे मशहूरु गाना ॿुधाईंदासीं त जीअं सिंध वारा जीअं की ताहिर अली आराई डायरेक्ट कयो जेको हींअर सिंध समेत सॼी दुनिया में मशहूरु आहे। हुन खां अलावा साकूं यार मना वणा इहो गानो बि जेको कंहिं टाइम में पूरी सिंध में ऐं पाकिस्तान में हिट थियो, इहो गानो बि ताहिर अली आराई डायरेक्ट कयो। त हुन खां अलावा ताहिर अली आराई बाबति ममता मुलाई चयो आहे त हीउ हिकु बहितरीनु ऐं सुठो डायरेक्टर, हुन खां अलावा प्रोग्राम मैनेजर हो। हिन खां जॾहिं बि असां मिलंदा हुआसीं त असांखे हीउ ॾाढी इज़त ॾींदो ऐं असांखे मोहबत ॾींदो। त हिन सिंधी मीडिया खे हिकु तमामु वॾो धकु लॻो आहे, हिनखे सिंधी मीडिया हींअर तमामु ॾुख में आहे। त ताहिर अली आराई बाबति इहो ममता मुलाई जो बयानु। त इहो ई अॼु जी वीडियो।